मके जी हिकु कुराड़ी औरत हूंदी हुई जंहिंखे घणे ॻाल्हाइण जी घणी आदत हूंदी हुई ऐं उनजो दिमाग़ी तवाज़ुन बि घणे क़दुरु ठीकु न हूंदो हुयो। मके जो कोई बि माण्हू उन सां ॻाल्हाइण, उन सां बीहण, उन जूं ॻाल्हियूं ॿुधणु पसंदि न कंदो हुयो। हिकिड़े दफ़े असांजा प्यारा नबी पंहिंजे साहबनि सां गॾु हिकु झंग जे लाइ ज़रूरी सफ़र ते वञी रहिया हुया त उन औरत मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां अची करे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॻाल्हियुनि में साईं करीमनि खे मसरूफ़ करे छॾियो। उहा औरत साईं करीमनि सां ॻाल्हियूं कंदी रही ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा रहिया, मुस्कुराईंदा रहिया, उन जे ॻाल्हियुनि ते उन्हनि खे जवाबु ॾींदा रहिया। काफ़ी टाइम थी गुज़रण खां बाद में जॾहिं उहा औरत बज़ाते ख़ुदि पाण थकिजी पई त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयईं त साईं इहे ॻाल्हियूं अव्हां सां हुयूं करणियूं, बाक़ी बक़ाया ॻाल्हियूं मां चाहियां थी त अव्हां सां बाद में कयां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ठीकु जी अम्मा, तव्हांखे जीअं बहितर लॻे। इहा ॻाल्हियुनि खां ॿुधण खां बाद में साईं करीम जॾहिं पंहिंजे काफ़िले जे विच में आया त साहबनि अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांजो अबो अम्मा, असांजा बच्चा ॿार अव्हां तां क़ुर्बान, पर या रसूलल्लाह असां हिकु ज़रूरी सफ़र लाइ वञी रहिया हुआसीं। सॼे मके खे ख़बर आहे त इन औरत खे घणे ॻाल्हाइण जी घणी आदत आहे ऐं या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इन जो कुझु दिमाग़ी तवाज़ुन बि शायदि ठीकु न आहे। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ए मुंहिंजा साहबियो, मां इन जे करे त हुन सां बीठो हुयुसि त जंहिंजी कोई बि नाहे ॿुधंदो उनजी मां मुस्तफ़ा ॿुधंदो आहियां ऐं जंहिंजो कोई बि हाल अहिवाल वठण वारो न हूंदो आहे मां मुस्तफ़ा हुन जा हाल अहिवाल वठंदो आहियां ऐं जंहिंजा कोई बि ॾुख सूर ॿुधण लाइ न हूंदो आहे मां मुस्तफ़ा हुन जा ॾुख ऐं सूर ॿुधण लाइ वेठो हूंदो आहियां। इहो असां तव्हांखे बि सबक़ु आहे त अॼोके दौर में बि अलाए केतिरा अहिड़ा नौजवान आहिनि जिन खे पंहिंजे ॾुख ॿुधण लाइ कोई माण्हू न आहे। सो बराए करम अगरि अव्हां वटि कोई अहिड़ो शख़्स अचे जेको पंहिंजा ॾुख या सूर तव्हांजे अॻियां ज़िक्र करे, जो बजाए उनखे तव्हां पंहिंजे कचहरीअ खां महरूम करे छॾियो, उन्हनि जा ॾुख ॿुधो, उन जा सूर ॿुधो, छो जो सूर ॿुधण ऐं ॾुख ॿुधण सां अॻिले जो ॿार हल्को थींदो आहे ऐं अॻिले जी दिलि थधी थींदी आहे ऐं अॻिले जी दिलि हल्की थींदी आहे। सो ॿियनि जा ॾुख ॿुधो, कोशिशि कयो त उन्हनि जी तकलीफ़ूं हल कयो। हल नथा करे सघो त उन्हनि जूं ॾुख उहे जॾहिं तव्हां सां पंहिंजा ॾुख शेयर कनि ज़रूरु उनखे सुन्नत मुस्तफ़ा सम्झी करे उन्हनि खे ॿुधण जी कोशिशि कयो। छा साईं फरमायो त चोॾी सूरनि वारियूं का कयूं सूर पचार, कंहिंखे घणा कंहिंखे थोरा, कान्हे का सूरनि धार, जे ॾिना मूं ॾाधार से झोली पाए झपिया। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।